फ़नादतहुल मलाइकतु व हुव क़ाइमुन युसल्ली फ़िल मिहराब अन्नल्लाह युबश्शिरुका बियहया मुसद्दिक़म बिकलिमतिन मिनल्लाहि व सय्यिदन व हसूरा व नबिय्यम मिनस्सालिहीन सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। यानी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हज़रत बीबी मरियम रज़ियल्लाहु ताला अन्हा वटि अलाह जी क़िस्म नेमतुनि खे ॾिठाई, जेके मेवनि जी सूरत में हुयूं, जेके अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे तरफ़ां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे बानीअ खे अता फ़रमाई आहे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हुन नेमतुनि खे ॾिसी करे ऐं अल्लाह जी रहमत में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे अता जे अंदरि अञा वधीक उन जे अंदरि यकीन उन में पैदा थियो। नबी त आहे, ईअं थींदो आहे जो कंहिं नेमत वारो ॾिसी करे माण्हू में हसद पैदा थींदो, साड़ पैदा थींदो, पर इहो अल्लाह जे नबियुनि जो शान न आहे। इहो अवामुन्नास जे अंदरि इहे आदतूं आहिनि। जीअं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हुनखे नवाज़ियो, हीअ हुनजे मथां ख़ुशीअ जो इज़हार फरमाए त केतिरी न अल्लाह ताला जी हिनजे मथां महिरबानी आहे। साड़ न करणु घुरिजे, हसद न करणु घुरिजे, ऐं अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि कंहिंजी नेमत ॾिसी करे ऐं ख़ुदा खां घुरणु घुरिजे त मुंहिंजा मौला तो हिन खे अता फ़रमायो आहे, असांखे बि अता फ़रमा, छो जो तुंहिंजे ख़ज़ाननि में का कमी आहे। छो जो हसद हिकिड़ी अहिड़ी बुरी बला आहे जेका अमलनि खे नास करे छॾींदी, नेकियुनि खे बर्बादु करे छॾींदो आहे। हसद चवंदा आहिनि त शैतान सॼी दुनिया खे गुमराह करे थो। शैतान जो कमु आहे माण्हुनि खे गुमराह करणु, पर शैतान खे कंहिं गुमराह कयो? शैतान खे हसद गुमराह कयो, जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम सां हसद कयाईं। यानी हसद अहिड़ी बुरी बला आहे जेका शैतान खे बि इन सबब गुमराह करे ऐं उनखे अल्लाह ताला जी रहमत खां परे करे छॾिया आहिनि। जंहिं करे हसद न करणु घुरिजे। जॾहिं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात अल्लाह जी उन अणमुदायत नेमतुनि खे ॾिसी करे ऐं उन जॻह ते रब जी बारगाह में दुआ घुरी त मुंहिंजा मौला हिन खे अता फ़रमायो अथई त मूंखे बि अता फ़रमा, मां हाणे पोड़ो थी वियो आहियां, मूंखे औलाद अता फ़रमा। ऐं 100 साल खां वॾी उमिरि जी साईं, जेकॾहिं पाण 100 साल जो त घरवारी जी उमिरि बि त ओॾी हुई, उहा बि त कुराड़ी हुई। रब जी बारगाह में दुआ घुरी, हिकिड़ो लफ़्ज़ हिते अचे थो पियो हुनालिक दआ ज़करिया रब्बहू। हुनालिक जी माना आहे उते जिथे बीबी मरियम वेठी हुई। हाणे बीबी मरियम अल्लाह जे नेमतुनि सां गॾु वेठी, अल्लाह जे नबी उते दुआ घुरी। माना औरत जेका सो नबी नथी थी सघे, वली थी सघे। यानी वली जी दरबार में बीही करे, वली जे जॻह ते वलिया वेठी आहे, उन जॻह ते बीही ऐं अल्लाह खां पुटु घुरे थो पियो, दुआ घुरे थो पियो। मालूम थियो त वली जी दरबार में अल्लाह खां पुटु घुरणु इहा अल्लाह जे नबियुनि जी सुनत आहे। जेके माण्हू ईअं चवनि था त बाबा वली जी दरबार में वञनि था, पुटु वठणु वञनि था, पर वली पुटु कोन ॾींदा आहिनि। पुटु ॾियण वारो अल्लाह आहे, पर हीउ वसीलो आहे, हीउ सालिहीन जो तॾो आहे, आस्थानो आहे। हाणे अल्लाह ताला फरमाए थो पियो उते, हुनालिक जी माना उते जंहिं जॻह ते बीबी मरियम वेठी दआ ज़करिया रब्बहू, उते हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम दुआ घुरी त मुंहिंजा मौलाए करीम मूंखे पुटु अता फ़रमा, मूंखे औलाद रब हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबतन इन्नका समीउ दुआ, तूं दुआऊं ॿुधंदड़ बि आहीं, क़बूल कंदड़ बि आहीं, मौला मूंखे पुटु अता फ़रमा। पोइ इहा दुआ घुरी ऐं अल्लाह जो नबी निमाज़ जी नियत करे बीही रहियो। अञा क़याम में हुयो त फ़नादतहुल मलाइकतु व हुव क़ाइमुन युसल्ली फ़िल मिहराब। निमाज़ जी हालति में, क़यामत जी हालति में हो त अल्लाह जे मलाइका हुनखे सॾु कयो, चएसि त अन्नल्लाह युबश्शिरुका बियहया, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तोखे यहया पुट जी ख़ुशख़बरी थो ॾे। निमाज़ जी हालति में मथां क़ुर जे फ़नादतहुल मलाइकतु व हुव क़ाइमुन युसल्ली फ़िल मिहराब, ऐं उहो बीहंदड़ हुयो ऐं निमाज़ जी हालति में हुयो, मिहराब में बीठो हुयो त अल्लाह जे मलाइका हुनखे सॾु कयो त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तोखे ख़ुशख़बरी थो ॿुधाए साण पुट यहया जे, त मां तोखे यहया पुट अता फ़रमायो आहे। हाणे हिकिड़ी क़ौम आहे
जिनजो हिकिड़ो अक़ीदो आहे मां तव्हांखे ॿुधायां। हुन लिखियो आहे पंहिंजे किताब जे अंदरि त निमाज़ जी हालति जे अंदरि जेकॾहिं अलाह जे नबी जो ख़्यालु अची वञे त इहा निमाज़ फासिद थी पवंदी, निमाज़ जेका सो सही न आहे। अञा बि घणा लफ़्ज़ लिखिया आहिनि, उर्दू जो किताबु आहे, ज़रूरु सॼो बयानु करणु ज़रूरी न आहे, पर थोरो मां इशारो थो ॾियांव। हिकिड़ो अक़ीदो आहे हुनजो त निमाज़ में जेकॾहिं नबी जो ख़्यालु अची वियो त निमाज़ ख़राबु थी नऊज़। या निमाज़ में कीअं न ईंदो जॾहिं अस्सलाम अलैका अय्युहन नबी पढ़ंदासीं, नबी जो ख़्यालु न ईंदो। जेको सौ सिधो बराए रास्त अलाह जे महबूब खे सलाम थो करे पियो मोमिन, त कीअं न ईंदो हुनखे। यानी नबी जो ख़्यालु अची वियो, छो जो निमाज़ जे अंदरि अलाह जो ख़्यालु रखिणो आहे, ॿिए जो न रखिणो आहे। हीअ पंहिंजी पर में तौहीद बयानु थो करे त मां तौहीद परस्त आहियां, मां तौहीद वारो आहियां। यानी ख़्यालु अची वञे त निमाज़ न थींदी, जेकॾहिं अलाह जे महबूब जो ख़्यालु अची वञे त निमाज़ ख़राबु थी पए। हाणे हिन आयत में बि अलाह ताला नादतुल मलाइकतो वहुव क़ाइम युसल्ली फिल मिहराब, उहो मिहराब में बीह करे निमाज़ पढ़ी रहियो त अलाह जे मलाइक हुनखे सॾु कयो। त पोइ ज़करिया इस्लाम जो मलाइक खे ख़्यालु कोन वियो वञो, सॾु केरु थो पियो। हज़रत जिब्रील इस्लाम आयो इंसानी सूरत में, जवान जी सूरत में आयो ऐं अॻियां अची बीठो हज़रत ज़करिया इस्लाम जो खे चई, ए ज़करिया इस्लाम तोखे मुबारक हुजे, अलाह ताला तोखे पुटु यहया जी मुबारक ॾिनी। निमाज़ जी हालति में, निमाज़ जी हालति में जेकॾहिं निमाज़ जी हालति जे अंदरि जेकॾहिं अलाह जे मलाइक जो ख़्यालु अची वञे, जंहिंसां कलाम थो करे अलाह जो नबी, अलाह जो मोकिलियल जो, निमाज़ ख़राबु काथी थी। हिन जे मथां बि त अची वञे हा न फ़तवा त निमाज़ जे अंदरि कीअं थो मलाइक सां ॻाल्हाए, कीअं थो हुनजे कलाम खे वठे। जेकॾहिं मलाइक जे ख़्यालु अचण सां ऐं हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाइण सां, ॿुधण सां जेकॾहिं हुनजी निमाज़ में को ख़लल पैदा नथो थिए, त अलाह जे महबूब जे ख़्यालु अचण सां निमाज़ में ख़लल कीअं पैदा थिए। उहा निमाज़ त बहितर आहे न। भले में निमाज़ उहा आहे जंहिंजे अंदरि अलाह जे महबूब जो ख़्यालु हुजे, सुहिणे महबूब जो भली निमाज़ त उनखे चइबो आहे न। त जॾहिं अदाऊं जंहिं महबूब जो असां अदा कयूं था पिया निमाज़ में, क़याम उनजो, रुकू उनजो, सजदो उनजो, क़ाइदो उनजो, ऐं उनजो अदाऊं जॾहिं अदा कयूं था पिया त अलाह जे महबूब हीअं क़याम कयो, हीअं सजदो कयो, हीअं रुकू कयो, त जॾहिं उनजी अदाउनि खे अदा कयूं था त कीअं उन महबूब जो ख़्यालु निमाज़ में हुजे। हक़ीक़ी निमाज़ आहे उहा जो सजदो अलाह खे हुजे ऐं तसवुर मदीने वारे साईं जो, निमाज़ हक़ीक़ी उनखे थी। उहा अलाह ताला जी ज़ाती बाबरकात सिफ़तूं बयानु फरमायूं त यहया जो पुटु अता फरमायो माई अलैहिस्सलातु वस्सलाम मुसद्दिक़न बिकलिमत मिन अल्लाह, अलाह जी तरफ़ जेको कलमो आहे उनजी तस्दीक़ कंदो। हिन कलमे मां मुराद हज़रत ईसा अलैहिस्सलाम। कलमो अलाह ताला हुनखे छो सॼो, छो जो अलाह ताला हुनखे कुन जे कलमे सां पैदा फरमाए। जेको पैदाश हूंदी आहे असबाब सां, वसाइल सां, उन ज़रिए सां अलाह खे न पैदा फरमायो, बल्कि कोन थी त उहा शइ थी पई। तंहिं करे हिनखे कलमो सॾियो वियो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जो कलमो आहे। सैयदन यानी सरदार बि आहे, केरु हज़रत यहया अलैहिस्सलाम, यानी मोमिननि जो जेके उनजे मथां ईमान आणींदा उनजो सरदार आहे। या इल्म ऐं फज़ल जे अंदरि उहो रईस आहे। उहा हसूरनि अलाह ताला फरमाए त उहो बुराइनि खां बचियल, ख़ुशूसन औरतुनि जे जेके बि मकर फिरेब आहिनि उनखां बचियल हुजनि। नबी मिन सालिहीन, ऐं नबी सालिहीन मां। हज़रत ज़करिया इस्लाम खे जॾहिं हज़रत जिब्रील इस्लाम उनखे ईअं थी क़ाल रब्बे अन्ना यकूनु ली ग़ुलाम, मौला मूंखे कीअं छोकिरो थींदो, त उमिरि वॾी हुई। हाजी अन्ना यकूनु ली ग़ुलाम, मूंखे छोकिरो कीअं थींदो, मुबारक त मिली मूंखे त तोखे पुटु अञा मिलियो, पर मूंखे पुटु थींदो। कद बलगनी अल किबरो, कड़प वकोड़े वई आहे। वमराती आकिर, ऐं मुंहिंजी घरवारी जेका सो आहे संढ आहे। संढ उनखे सिंधी माण्हू सम्झंदा आहिनि जंहिंमें उमेद औलाद ॾियण जी न हुजे। हिकिड़ी मुदत हूंदी आहे, औरत ॿार ॼणींदी आहे, जॾहिं उहा मुदत गुज़री वञे उनखे आकिर चइबो आहे अरबी जे अंदरि, ऐं सिंधी में उनखे चइबो आहे संढ। त मुंहिंजी औरत में त हाणे उमेद ई न आहे जो उहा ॿार कीअं ॼणींदी, ऐं मां बि उन हालात खां गुज़री पूरो थी चुको आहियां त रब जी बारगाह में अर्ज़ कयूं त मुंहिंजा मौला इहो कीअं मूंखे थींदो। क़ाल कज़ालिक अल्लाहु यफ़अलु मा यशाअ, अल्लाह ताला अहिड़ी तरह कंदो आहे जीअं चाहींदो। रब जी अञा देरि आहे ई कोन, छो जो असबाब जो मोहताज मख़लूक हूंदी आहे। असबाब सबबु हुजे, वसाइल जी मोहताज बि मख़लूक हूंदी आहे। अलाह न असबाब जो मोहताज आहे, न वसाइल जो मोहताज आहे।
उहो कुदरत जो मालिक आहे। हज़रत ज़कीर अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला हाणे जेकॾहिं मूंखे पुटु थींदो छा मुंहिंजी वरी जवानी मोटी ईंदी, छा वरी मुंहिंजी घरवारी जवान थींदी त पोइ तूं अता फरमाईंदे, छो जो उहे असबाब बि बणिजी वञनि औलाद जा। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वञनि न जीअं आहीं ईअं मां तोखे पुटु अता फरमाईंदुमि। हाल रब जाली आयतनि हाणे की मुंहिंजा मौला पोइ भला मूंखे का निशानी ॿुधाए, निशानी का ॿुधाए त मूंखे पक थिए जॾहिं मुंहिंजी घरवारी हमल सां थी वञे त मूंखे निशानी त ॿुधाए, मूंखे ख़बर पए। काल आयतुक अल्लाह तो कल्लिम अन्नास सलासत अय्यामिन, ये उनजी निशानी हीअ अथई जो जॾहिं तुंहिंजी घरवारी हमल वारी थींदी त तुंहिंजी ज़बान बंदि थी वेंदी, तूं माण्हुनि सां कलाम न करे सघे। आयतुक अल्लाह तो कल्लिम अन्नास सलासत अय्यामिन इल्ला रमज़ा, बल्कि इशारनि सां ॻाल्हाईंदे बल्कि ज़बान कमु न कंदे। वज़कुर रब्बक कसीरन व सब्बिह बिल अशी वल इब्कार, ऐं तूं पंहिंजे रब खे घणो यादि कर, सुबुह जो बि यादि कर, शाम जो बि यादि कर। पोइ जॾहिं हज़रत बीबी ईशा हमल वारी थी त हज़रत ज़कीर अलैहिस्सलाम माण्हुनि सां ॻाल्हाए पई त ज़बान कमु न पई करे, वरी अलाह जी जो ज़िक्र करे त ज़बान कमु करेसि पई। तस्बीह पढ़े ख़ुदा जी ज़बान वांगुरु अलाह जी तस्बीह अचे पई, बाक़ी माण्हुनि सां कलाम करे को माण्हू पुछा करे त हुनखे जवाबु न ॾे, कंहिंखां का शइ घुरे त ज़बान हुनजे मथां काजर न रहे। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हुनखे इहा निशानी ॾिनी त जॾहिं हज़रत यहया अलैहिस्सलाम पंहिंजे अमड़ जे बतन में ईंदो उन ॾींहं खां पोइ इहा निशानी 3 ॾींहंनि ताईं तूं माण्हुनि सां माण्हुनि वारो कलाम न करे सघंदे, ऐं बाक़ी एतिरो कंदे जो अलाह जी तस्बीह बि पढ़ंदे, अलाह जो ज़िक्र बि कंदे, तुंहिंजी ज़बान ख़ुदा जे ज़िक्र ऐं हमद ते वरंदी, बाक़ी ॿिए तरफ़ जी कोन वरंदी। हाणे इहो भला छाजे लिए माण्हुनि वारो कलाम ख़तमु ऐं अलाह वारो कलाम शुरू, उहो उन में कहिड़ी हिकमत हुई? उहो सिर्फ़ु इन में हिकमत हुई त अलाह जो नबी तुंहिंजे घर में अचे थो पियो, हज़रत यहया अलैहिस्सलाम अचे थो पियो, इहा अलाह जी अज़ीम नेमत आहे। तंहिं करे तुंहिंजी ज़बान शुक्र वारी हले, ज़िक्र वारी हले, शुक्र बि हले ज़िक्र बि हले। जीअं तुंहिंजी ज़बान शुक्र ऐं हमद वारी बंदि न थिए, माण्हुनि सां कलाम न कई त छा थी पियो? उहो ए बि न आहे। हिकिड़े माण्हू जी ज़बान हले पई, माइटनि सां ॻाल्हाए, दोस्तनि सां ॻाल्हाए, ॿारनि सां ॻाल्हाए, धंधा वापार करे, ऐं उनजी ज़बान ते अलाह जी तस्बीह न हुजे, अलाह जो ज़िक्र न हुजे, त इहा ज़बान कहिड़े कम जी आहे? यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इशारो फरमायो त पंहिंजी ज़बान खे ख़ुदा जे ज़िक्र ते हिरा, अलाह जी तस्बीह ते हिरा, छो जो तुंहिंजे ज़बान जो शान गारियूं ॾियण न आहे, तुंहिंजे ज़बान जो शान दुनिया जो कलाम करण न आहे, इहा तुंहिंजी ज़रूरत आहे। बाक़ी आख़िरत जो समर जेकॾहिं ठाहिणो अथई त पंहिंजी ज़बान खे अलाह जे ज़िक्र जो आदी बणाए, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात बिल अशी वल इब्कार, पर फरमाए त शाम जो बि अलाह जी तस्बीह कर ऐं सुबुह जो बि अलाह जी तस्बीह कर। हाणे इहे ॾाढा वक़्तु अलाह खे प्यारा, शाम जो टाइम बि ऐं सुबुह जो टाइम बि। हिकिड़ी जॻह ते राति ख़तमु थिए थी, वरी ॾींहं जो आगाज़ थिए थो, ॿी जाइ ते वरी ॾींहुं ख़तमु थिए थो, राति जो आगाज़ थिए थो पियो। हेॾी तब्दीली अची थी पई, उन तब्दीली वारे टाइम जे अंदरि तूं पंहिंजे रब जो ज़िक्र कर, पंहिंजे रब खे यादि कर, ख़ुशूसन सुबुह ऐं शाम त अलाह जे हुज़ूर में हाज़िर हुजणु ज़रूरी आहे। यानी भलो नौकर उहो हूंदो आहे जेको सुबुह शाम पंहिंजे मालिक जे दरवाज़े ते नौकिरी ॾींदो रहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो, तव्हां सुबुह जो बि पंहिंजे रब खे यादि कयो, शाम जो बि यादि कयो। हज़रत ज़कीरिया अलैहिस्सलाम जी जॾहिं ज़बान ख़ामोश थी वई, हाणे इशारनि ते पियो ॻाल्हाए, त हुनखे यकीन थी वियो त अलाह जी जेका मूंखे बिशारत मिली आहे, हाणे उहो अनक़रीब महिमान मूं वटि अचण वारो आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन उमिरि जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नबीअ खे सुहिणो पुटु हज़रत यहया अलैहिस्सलाम अता फरमाए। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।